हणन ता मानू ए बुलट हणन दा सा है यार इतना पेशकश मटाया न खोले न तो अब अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कादे आवाला पेशकश कितना पैसा वाला अच्छा गोले गोले आए तो मोबाइल जो दुकान जी बा मोबाइल ता ठाईंदा हो हां हां माके ठाए दे हिकड़ी यार मोबाइल ठाईंदा हां बाबा ऐसो असा दुकान मशहूर न बतो थी जाबा गोले गोले दा हाणे मां बटे हो गोले में दुकान अच्छा हर को चे अगे थी मां हाणे लगो मां आगे पैसिंदा हां हर को चे अगे थी अच्छा जाते बिया हो जे अने आगे थी अरे मानो भी डाडा बाबा जो ला हिकड़ी ठाए दे माके नहीं मना मोबाइल जबरदस्त नहीं मोबाइल मां आए सफा बिया भी ओके करे यार मना एक नंबर सफा हां सफा आवाज बाबत मशहूर दुकान मुझो मियां गोटे में जको पूछते ना हां अब्दुल वहीद झुलन यो बड़ो होटल स्टार मियां गोटे मशहूर हां यो चंगो जो झुलन याद मारी झोलो चंदो था अच्छा अरे झुलन अब्दुल वहीद झुलन हां यो याद करे छयो हां ए बाका ते ठुल ताई शिकारपुर जगमाबाद अला तो केने किरे जंगल हिया रीमाबाद कानपुर इन इलाके सजा मोड़ी ना लाज मेहरबानी हां माके किरे काके गाल कई गडा गाड़ के वने पियो भगवान गाल बुझना हां अज तू मोबाइल ठारा वेंदे ना हां या तो इंशाल्लाह आप सब एक नंबर हल्दी खराब सिंधी न कभी भी इत्तेफाक है ना जी भी ना बात ठणी जा मेरे नवे जाए मेरे दे न माके आने हां जल्दी करे मतलब केड़ी टचा बटन वाले न टच दे न मना सफा माके बिस्मिल्लाह कर सब सब गोले ठाव के रखना ठाए दे न हां दे न बा मां तो पैसा दींदो न पो जिता चे पैसा तो वो जरी कम कंदो मां मोबाइल दिसतो त मैं उन छा खराबिया पो मां ठाईंदो उन को पो पैसा सीना ना मोबाइल तो मां दिसदम न तू केड़ी ठाए तो हां तो दे न मां तुझे सामो ठाई छो वाला दे तू दी दे न मोबाइल तो माट कोने मोबाइल कोने न तो कचे में मोबाइल में ठाए दे नहीं इते तू मोबाइल ठाई दो न हां तो मोबाइल ठाई दो दे न बाबा दे ठाई दे न पो मुके ठाए दे न एकड़ी मोबाइल बात केड़ी जबान समझ सिंधी आ ना हां सिंधिया जो न तो सुन जबरडो हम खीरो बुरडो अरे ठुल्लो में भी तो मिले वो इते आयो न ठुल्लो को किराया पर हां याद पयो हां असल मेरे आयो में सामान खणा मोबाइल जो हां ठुल्लो में सईद वाला जो के सही है वेगने दे रहा हूं हां दुकान सोते में एकदम तो सामने हमरा मिला है कोनी मुके जो नहीं पल्ली हलाई दो ना पल्ली पल्ली लस्सी बसी हलाई दो इयो ही मां है न आधे बिस्मिल्लाह करना बिस्मिल्लाह जल्दी कर टाइम ना वाली मोबाइल तो तू दी दे ना था क्या जो थी हां ठाई दी नौ दुकान खोलियो थी जा मां पीरो ग्राहक आयो है मोबाइल तो दी दो ना ठाए ना हां मोबाइल अब ठाए दे ना मां कई नहीं जीरो मां पक केड़ी दूर दे जा छोटो वाला बंद रोजा करना है दे तो ठाए ना है ना दा सारी मतलब क्यों ना मार पैसो जामा वागे नहीं ठाए दे सफा ओ मां एक नंबर ठाए दी तो कहता तो वरी ना खराब सीधी पर आग में पवा दे तो सही ना ठाया मां वट होजे तो तोडे छो चाह अरे बाकी छा ठाया तो के ठाया छा बाबा मोबाइल छा ठाई दो तू मोबाइल अब पकड़ी मां ठाए दे ना तो दे तो ठाए दे ना चले आ दिमाग खराब थी भंग पे दी दिया भला यार पैसा मां दी तो मोबाइल मिलती है ना हां तो वो तो नहीं वट भी है ना अब नहीं तो दे ना मां के ठाए दे नहीं अच्छा नहीं मोबाइल उठाया बाकी तू केड़ी दी दो अरे बादशाह आया मां जेके खराब मोबाइल होंगे ना वो मां ठाईंदो न मां खराब न दे नहीं दे मां के समझे न तो मोबाइल खराब सी पवंदी आ हां उहा मां माण्हू खणींदा आने उहा मां ठाईंदो आ न मन माण्हू खणींदा मां मन माण्हू न आया न ॻाल्हाए कीअं थो यार हिकु तुंहिंजा ग्राहक वरी लफ़्ज़ बि कटे थो चए माण्हू खणींदा आहिनि असां माना माण्हू न आहियूं माना छा आहियूं अल्लाह करे ना की समझाया चले के हेडे ॾिसो हे मोबाइल ॾिसे हे ठीक नजर अचे तो मोबाइल जो ने आए त खराब न खरला सरला ये जा ये खरला अदा को दिसा ने हे ॾिस मोबाइल इहो वठूं था हे मोबाइल खराब थियला ने ग्राहकन जूं ये मां ठाहींदुम मांखे ये न दे न मांखे नहीं दे न अरे नहीं तो दुकान ते वठ वनी ना शिकार बाकी हे छा दुकान है बाकी छा ओडो चए पान तो मियां गोट में मुझो दुकान मशहूर आ पो दे न मोबाइल हे दुकान छड़ो मां मिस्त्रा रखंदो आ ड्राइवरन के ठाई दो आ और नयो उते दिना शिकारपुर में ठुल्ला में जगमाबाद में उते मिलदी वना सोना पो मांखे नहीं दे न तू नहीं मैं करवा ना यार हे जो पयो थी खराब थियला नहीं
ठाहींदो आहे, तूं बि ख़राबु ॾे त ठाहे जाए न। बाट भी ना है ना माके नहीं दे न नहीं तो ना वठो वञे न भाउ, छो तो टाइम में जाए, नहीं हुते मिलंदी आहे मार ना। माना तू नहीं न दी तो न मां ख़राबु थी न वेठा। माना मां नहीं वठी जाओ वरी जडी खरे पोतो वडी खड़ी ओ इहो मुकारो जॾहिं थिए न ने भागो आ न उते तेरा सब मुझे मुकारो करण ई जाए करियो ख़राबु तू तो पिटी न होंदे अला करे जो खराब थिंदो माको ठारा अचन में पैसा कमाया छोकरी में माण्हू आहे, छोकरी तो चाहे पाण तो नहीं वठू आ खराब दे पो माडे अच अल्लाह कंदो न सीधी ख़राबु इत्तेफाक माना थिए त पोइ ई जाए। सम्झी हाणे घणो घर मुंहिंजो पघार करे छॾिया। उहा काथे हाणे मिलदी शिकारपुर में वेंदे न मशीदर ते उते भी मार्केट आहे, जगमाबाद वेंदे बेड़ी चौक ते उते मार्केट आहे, खुल में हला तो के नेकी दे इहो ईअं अंदर बाज़ार में वञ न मोबाइल उते नहीं वठ न बाबा। तो हेॾे छो माके मोकिलियो जे मशहूर दुकान थी हेॾे वठ बस उहो बि तो वांगुरु हूंदो न जेके तो केॾे मोकिलियो आहे। हां हे काको भी खणी आयो थी अब छा कयां इहो यार क्या समझी वई न हाणे ॻाल्हि खे। यार पाण मां हेॾो पंधु करे आयुमि मांखे हाणे ॾे किरायो बि ॾे ऐं उतो होटल मानी बि वठी खावां पैसा ॾे न किरायो ॾे पैसा ॾे। अब तुंहिंजी दुकान मशहूर आहे मांखे काके जो मियां घोट वञ न आयो आहे त हाणे तूं नथो ॾे नई मोबाइल त किरायो त ॾींदे न मुंहिंजो भाउ आहे मिट्रा माइट्रा मुंहिंजो ॾिठल ई न आहे। हिकु दफ़ो चयो मां ॾिठो मां त बसि खिची पई वई। बाबा गिराक आहे न तुंहिंजो अॼु तूं मुंहिंजी इज़त कंदे मूंखे माना मुतमिन कंदे त मेरा तो वटि ईंदुमि न। जेका तूं शइ वठणु आयो आहे मां त आहे त तूं मुंहिंजो गिराक कीअं शइ बाबा। बाबा नई शइ वरी कॾहिं ख़रीदी त सही न पोइ तोखां ठाराइण ईंदुमि गिराक उहो छा नसीब छा आया थी यार वाह बाबा पैसा मां ॾियां गिराक मां ॾियां कहिड़ो माण्हू आहे यार दुनिया हाणे ॾिसूं न हले थी उमेदनि त काई मां तूं वरी मरती बाबा अरे त कातो बाबा तो उथी बाबा वञी वरी ॾिसो गॾागारो करा न बाबा खे किरायो ॾे त मां फशरी कंदुमि मां माण्हू कढाईंदो मां हिते मां सुबुह जो हितां खाली हिते वेठो आहियां, कोई गिराक न आयो आहे। मां ताईं तूं हिकिड़ो आहे उहो बि नई शइ ठाहे ॾे, मां रुपयो बि न आयो मतिलबु गिराक बि ॾियां मानी बि ख़राबु छा दिमाग़ ख़राबु थी जा यार तूं वॾी ॻाल्हि आहे सिंध में रही नथो महिमाननि खे मानी नथो कराए अलाह उते तो कयां पुलिस ते फोन पुलिस जो ख़राबु आहे न मां वञा थो मां मानी घरो खाई आयो आहियां फोन तो क्या हा वञा थो रे छो ये पुलिस हली आ न छो पुलिस। दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर इंडिया खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो। महिरबानी।